innal hamdalillah nahmaduhu wa nasta'inuhu wa nastaghfiruh wa na'udzu billahi min shururi anfusina wa min sayyiati a'malina. Man yahdihillahu fala mudilla lahu wa man yudlilhu fala hadiya lahu. Wa ashhadu an la ilaha illallah wahdahu la sharika lah. Wa ashhadu anna Muhammadan abduhu wa rasuluh. Allahumma salli ala Muhammadin wa ala ali Muhammad kama sallaita ala Ibrahim wa ala ali Ibrahim innaka Hamidum Majid. Allahumma barik ala Muhammadin wa ala ali Muhammad kama barakta ala Ibrahim wa ala ali Ibrahim innaka Hamidum Majid. Amma ba'du fa inna khayral hadisi kitabullah wa khayral hadi hadi Muhammadin sallallahu alayhi wa sallam. وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا. يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون. يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما. سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. मुख्तसर हमदई सना वॾाई वाखाण किबरियाई अज़मत जलालत खां बाद में लातादाद अणगणिया बेहिसाब दुरूद सलाम हुजन मुझे अव्हां जे सरदार व सालार इमामुल अतक़िया इमाम मुश्तबा अहमद मुस्तफ़ा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनकी ज़ात मुक़द्दस ते जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन हिन कुल कायनात जे लाइ रहबर आज़म क़ाइद आज़म मुक़्तद आज़म मुर्शिद आज़म रहमत आज़म बणाए करे मबूस फरमायो। अज जे ख़ुतबे जुमअतुल मुबारक के अंदर चंद नसीहतूं अव्हां जे लाइ ऐं पंहिंजे लाइ क़ुरान और सुन्नत की रोशनी में करण की कोशिश कंदुसि। तो वालिदैन जा औलाद वालिदैन ते औलाद जा कहिड़ा हक़ आहिनि। गुज़िश्ता ख़ुतबा जुमअतुल मुबारक के अंदर यो उन्वान हुयो
औलाद ते वालिदैन जा हक़ छा आहिनि। सही मुस्लिम जे हवाले सां हिकु हदीस मुबारका पेश कई हुई। नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां सहाबी रसूल अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ियल्लाहु ताला अन्हु सवाल कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अय्युल अमली अहब्बु इलल्लाह। नबी मुकर्रम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह रब्बुल आलमीन के तमाम तर अमलन मझां, सभिनी अमलन मझां सब खां वधीक पसंदीदा महबूब ऐं चहींदड़ अमल कहिड़ो आहे? अवांजे मुंहिंजे सरदार सालार मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, अस्सलातु अला वक्तिहा, नमाज के पंहिंजे टाइम ते पढ़णु, नमाज के पंहिंजे टाइम ते पढ़णु। वरी सवाल थियो, या रसूल अल्लाह सुम्मा अय्युन, पोइ कहिड़ो अमल आहे जेको अल्लाह के वधीक महबूब ऐं पसंदि आहे? पाण करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो, बिर्रुल वालिदैन, वालिदैन जी ख़िदमत, वालिदैन जी इज़्ज़त, वालिदैन जो ख़्यालु रखणु, उन्हनि सां हुस्न सलूक सां पेश अचणु। वरी सवाल थियो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुम्मा अय्युन, पोइ कहिड़ो अमल आहे? पाण फरमायूं, जिहाद। तव्हां या इन हदीस मुबारका के साम्हूं रखंदे ज़रा गौर फ़िक्र कयूं त नमाज असां केतिरी पढ़ी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, काइनात जे रब के सभ खां वधीक महबूब तरीन अमल नमाज आहे। जेको माण्हू नमाज नथो पढ़े, नमाज जी पाबंदी नथो करे, यकीनन उहो वालिदैन जो फर्मा बरदार बि नथो थी सघे, उहो जिहाद बि नथो करे सघे। सभ खां पहिरियां आहे जिहाद पंहिंजी नफ़्स सां, पंहिंजी जान सां। जेको माण्हू पंहिंजी जान खे नमाज जे लाइ क़ुर्बान नथो करे, नमाज जे लाइ टाइम नथो कढे, उहो माण्हू वालिदैन जो छा एतिराम कंदो? ईअं खणी चइजे त जेको पंहिंजे रब ऐं रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी इज़्ज़त नथो करे, त उहो वालिदैन जी छा इज़्ज़त कंदो? रसूल करीम ऐं अल्लाह ताला जी इज़्ज़त खे सिंह कोन हूंदा आहिनि दोस्तो बुज़ुर्गो। इहा ई इज़्ज़त आहे, इहा ई फर्मा बरदारी आहे, इहा ई इताअत आहे, इहा ई अल्लाह रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो अदब व एहतराम आहे। क़ुरान करीम जी आयत करीमा अची वञे, कंध झुकी वञे, रिश्तेदार आहिनि उन्हनि खे सम्झाए, क़ुरान जे ख़िलाफ़ अमल, इन अमल खे छॾे ॾियो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारका अची वञे, कंध झुकी वञे, इन ते अमल करिणो आहे बसि। इन खां बाद में वरी ॿी का ॻाल्हि, ॿी का राय, ॿी का सोच न। इहा अल्लाह रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी इज़्ज़त आहे। ईअं कोन्हे को त असीं अल्लाह खे मञूं था, रसूल खे मञूं था, बाक़ी अमल सभु जा सभु क़ुरान ऐं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे फरमान जे ख़िलाफ़ हुजनि, इहा इज़्ज़त कान्हे का। ओ अहिड़ी इज़्ज़त मुशरिकीन मक्का बि रब जी कंदा हुया, अहिड़ी इज़्ज़त अॼु जा काफ़िर बि रब जी अहिड़ी इज़्ज़त कनि था, जहिड़ी इज़्ज़त असां मुसलमान कयूं था अमल खां अलावा। अल्लाहु अकबर कबीरा। ओ अहिड़ी इज़्ज़त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी यहूदी बि कंदा हुया। हालांकि इस्लाम जी तारीख़ में इस्लाम जो दुश्मन, अंबिया जो दुश्मन, मुसलमाननि जो दुश्मन हिंदू ऐं यहूदी खां वधीक तव्हांखे को नज़र कोन ईंदो। पर सुनन अबी दाऊद जे अल्फाज़नि में हिकिड़ो यहूदी हुयो, उहो बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे लाइ ख़िदमत कंदो हुयो। एतिरे क़दुरु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सां प्यार ऐं मुहबत ऐं चाहत हुई। इहो प्यार यहूदी बि कंदा हुया, जेको प्यार तव्हां ऐं आऊं कयूं था। इन प्यार में न अल्लाह जी रज़ा रखियल आहे, न नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी इताअत व फर्मा बरदारी रखियल आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे हदीस मुबारका जे अंदरि ऐं अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान मजीद जे अंदरि जेको पंहिंजो अदब व एहतराम सेखारियो आहे, उहो इहो ई आहे त उन जी ॻाल्हि अची वञे, उन ते अमल करिणो आहे बसि। अचो पंहिंजे मौज़ू ॾांहुं। औलाद हिकु अज़ीम रब जे तरफ़ खां नेमत आहे।
जंहिं वटि औलाद नाहे चंद जुमलनि में उन खां वञी पुछा कयो त तोखे औलाद जी केतिरी तड़प आहे, औलाद जे लाइ केतिरे क़दुरु सिकनि था। ऐं अफ़सोस आहे मुसलमाननि ते, अफ़सोस आहे मुसलमाननि ते, अॼु असांखे उहे ई ताना मिलनि था जेके मुबारक दौर जे अंदरि मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे केरु ॾींदा हुया? मुशरिकीन मक्का ॾींदा हुया, काफ़िर ॾींदा हुया, इस्लाम दुश्मन ताना ॾींदा हुया त ही मुहम्मद ग़रीब यतीम मिसकीन, ऐं ही चए थो त मूं वटि वही थी अचे, ही अबनि ॾाॾनि वारो सॼो दीन छुटो, ही कल्ह आयो आहे, कल्ह असांखे सम्झाइण लॻो आहे। अहिड़े ई हिसाब सां हिन दौर जे अंदरि अल्लाह जो क़ुरान पढ़ी करे ॿुधाइण वारा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फ़रमान पढ़ी करे ॿुधाइण वारनि खे चयो वेंदो आहे तव्हीं त कल्ह आया हो, तव्हांखे त 70 साल थिया आहिनि, तव्हांखे त 170 साल थिया आहिनि, असांखे हणो खॾ में। रब जे क़ुरान जी त कंहिं वटि इज़त आहे, रब जे क़ुरान जो त कंहिं वटि एतिराम आहे। को माउ जो हलाली पुटु अचे जेको चवे थो क़ुरान बि वहाबियनि ठाहियो आहे, अल्लाहु अकबर, आहे कंहिं में इहा जसारत? असां न आहियूं, असांखे छॾे ॾियो, पर जेका असांजी ज़बान मां रब जो कौल नबी मुकर्रम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो ॿोल निकिरे थो, ज़रा उन ते त गौर कजे त इहे ॻाल्हियूं कंहिंजूं बयान पियूं थियनि ऐं असांजी सोच छा आहे, असीं तानो कहिड़ा था ॾियूं। हू काफ़िर हूंदा हुया, नबी साईं खे तानो ॾींदा हुया, अॼु मुसलमान असांखे तानो ॾियनि था क़ुरान ऐं हदीस ते। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अल्लाह रब्बुल आलमीन औलाद हिकु अज़ीम नेमत इंसान खे अता थो करे, पर सद अफ़सोस आहे जो हिन पुरफ़ितन दौर जे अंदरि जंहिं बि अमड़ खे, जंहिं बि बाबा खे औलाद नथो थिए, बजाए रब जे साम्हूं पंहिंजा गोॾा टेकण जे, पंहिंजी गर्दन झुकाइण जे, दरगाहनि जा दरवाज़ा, धागनि तावीज़नि भोपनि जा मुलनि जा दरवाज़ा वॼाइबा, अड़े उन रब वटि छो नथा अचो जेको रब उन्हनि भोपनि खे बि ॾियण वारो आहे, उन्हनि मुलनि खे बि ॾियण वारो आहे, उन्हनि दरगाहनि वारनि खे बि ॾियण वारो आहे। उन रब ॾांहुं छो नथा मोटो, उन रब खां सवाल छो नथा कयो? अल्लाह रब्बुल आलमीन सूरतुल आराफ दिल त चए थी त न मञण वारनि खे क़ुरान मजीद खोले करे ॿुधाइजे, पढ़ाइजे त ही क़ुरान में छा लिखियलु आहे। असां जेका आयत करीमा पढ़ूं था शायदि कंहिंखे एतबार न थिए, आयत नंबर ॾियूं था शायदि कंहिंखे एतबार न थिए, पर दिलि चए थी क़ुरान मजीद खोले करे अहिड़नि माण्हुनि खे ॾेखारिजे त ख़ुदारा पंहिंजूं अखियूं पटियो असांखे गार गंद तानोज़ानी करण खां बजाए रब जे क़ुरान खे मञो ऐं उन ते अमल कयो। सूरतुल आराफ आयत नंबर 188 खां वठी 198 ताणी पूरियूं 10 आयतूं अल्लाह रब्बुल आलमीन इंसान जे औलाद जो नक्शो छिकियो आहे ऐं इंसान जे अक़ीदे जो नक्शो छिकियो आहे। रब्बुल आलमीन फरमाए थो हुवल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ्सिन वाहिदतिन वजअल मिनहा ज़ौजहा लियस्कुन इलैहा फलम्मा तग़श्शाहा हमलत हमलन खफ़ीफ़न फमर्रत बिही फलम्मा अथक़लत दअवल्लाह रब्बहुमा लइन आतैतना सालिहन लनकूनन्न मिनश शाकिरीन। रब्बुल आलमीन फरमाए थो असां दुनिया जे अंदरि इंसान जो जोड़ो निकाह जे ज़रिए ॿिन्ही खे मिलायो आहे। उहो जॾहिं हक़ जी मां कनि था नुत्फ़ो दाख़िल थिए थो, रब्बुल आलमीन फरमाए थो पोइ असां उन मज़ा औलाद पैदा कंदा आहियूं। उहो जॾहिं हमल नंढड़ो थींदो आहे औरत खे ॿार महसूसु थींदो आहे त हाणे मूंखे पेट में ॿारड़ो थियो आहे। रब्बुल आलमीन फरमाए थो इहे घुमंदा फिरंदा खाईंदा पीअंदा रहनि था। ओ जॾहिं हमल ॻरो थी वेंदो आहे पेट में तकलीफ़ वधंदी आहे, पोइ इहे वालिदैन रब खां सवाल कनि था हे असांजा रब करीम जेकॾहिं तूं असांखे नेक सालिह औलाद अता कई, फरमा बरदार औलाद अता कई, असांजो चयो मञण वारी जेकॾहिं तो औलाद पैदा कई आहे लनकूनन्न मिनश शाकिरीन
मुशरिकीन। रब्बुल आलमीन फरमाए थो पोइ ये वालिदैन चवनि था रब जेकॾहिं तो असांजी शर्त मञी आहे असां बि तुंहिंजी शर्त मञी करे तुंहिंजा नेक साले शुक्रगुज़ार बाना थी वेंदासीं। रब सां बि शर्त, रब सां बि शर्त। 9 सिपारो सूरतुल आराफ आयत नंबर 188 खां 198 ताईं अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो मुंहिंजे बाननि मूंसां शर्त रखी आहे, मूं रब खे इन ॻाल्हि जी का बि परवाह कान्हे का। फलम्मा आताहुमा सालिहन जअला लहू शुरका फीमा आताहुमा फतआला अल्लाहु अम्मा युशरिकून। रब फरमाए थो हिननि जी दुआउनि जो क़दर मूं रब कयो, हिननि खे नेक साले औलाद अता कयमि, सही सेबती औलाद अता कयमि, न हथनि खां लुलिया न टंगनि खां लंगड़िया न पोलियो जी बीमारी में मुब्तला आहे, सही सेबती औलाद मूं रब इन्हनि खे अता कई आहे। ओ इन्हनि इंसाननि जो बदबख्तनि जो अक़ीदो त ॾिसो। रब्बुल आलमीन फरमाए थो जॾहिं औलाद दुनिया में अचे थी ओ हिननि जो मुसीबतूं हिननि जूं मुश्किलात सभु ऐं रब हल करे औलाद अता कयां थो। हीअ औलादड़ो खणी करे गैरनि ॾांहुं वञनि था, औलादड़ो खणी करे बुतनि ॾांहुं वञनि था, औलादड़ो खणी करे दरगाहनि ॾांहुं वञनि था, औलादड़ो खणी करे मुर्शिदनि ॾांहुं वञनि था ऐं चवनि था ए असांजा फलाणा पीर फलाणा मुर्शिद ओ तुंहिंजी वॾी महिरबानी आहे जो तो असांखे औलाद अता कयो आहे। रब्बुल आलमीन अॻिते फरमाए थो अयुशरिकून मा ला यख़्लुक़ु शैअन व हुम युख़्लक़ून। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो इन्हनि बदबख्तनि जो अक़ीदो त ॾिसो। जॾहिं पेट में ॿार हुयो मूंखे सॾु कयूं पिए ऐं शर्त ॿधी हुयूं त नेक फर्मा बरदार बाना थी वेंदासीं, पर जॾहिं मूं औलाद अता कयो आहे शिरक करे वेही रहिया। ऐं रब ॿुधायां थो ऐं इन्हनि जे शिरकिया अमल खां पाक आहियां बुलंद आहियां। रब्बुल आलमीन अॻिते फरमाए थो सवाल थो करे चैलेंज थो करे अयुशरिकून मा ला यख़्लुक़ु शैअन व हुम युख़्लक़ून। ओ जिन्हनि ॾांहुं ही औलाद खणी विया, ओ जिन्हनि खे नज़रानो ॾेई आया, जिन्हनि खे छेला कढाणनि में ॾेई आया, जिन्हनि जा धागा ॿाहनि में ॿधी आया, ओ जिन्हनि जा तावीज़ कंधनि में ॿधी आया तो फलाणे पीर असांखे औलाद ॾिनो आहे। रब फरमाए थो अयुशरिकून मा ला यख़्लुक़। ओ जेके बि दुनिया जे अंदरि तव्हांजा पीर फ़क़ीर औलिया आहिनि, जेके बि तव्हांजा दुनिया जे अंदरि बुत आहिनि पिंडत आहिनि ग़ैबदान आहिनि, रब फरमाए थो कुझु बि औलाद नथा ॾेई सघनि, का बि शइ पैदा नथा करे सघनि, हालांकि इहे सभ जा सभु मूं रब जा पैदा कयल आहिनि। रब फरमाए थो जेकॾहिं अञा बि नथा मञो, अञा बि नथा मञो, अञा बि नथा मञो व इन तदऊहुम इलल हुदा ला यत्तबिऊकुम सवाउन अलैकुम। रब्बुल आलमीन फरमाए थो जेकॾहिं अञा बि मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार न अथव त इनखे सॾड़ो त कयो। ॾिसो तव्हांजी मदद कनि था, रब फरमाए थो तव्हांजी मदद त छा पर वहुम ला युनसिरून वहुम ला युबसिरून, उहे पंहिंजी बि मदद नथा करे सघनि। अञा अॻिते रब फरमाए थो जेकॾहिं अञा बि नथा मञो, अञा बि नथा मञो इन्नल्लज़ीन तदऊन मिन दूनिल्लाहि इबादुन अमसालुकुम फदऊहुम फलयस्तजीबू लकुम इन कुंतुम सादिकीन। रब फरमाए थो जेकॾहिं अञा बि नथा मञो त आऊं रब फरमायां थो ओ जिन्हनि क़बर वारनि खे तव्हां सॾु कयो था, ओ जिन्हनि पीरनि फ़क़ीरनि खे तव्हां सॾु कयो था, इहे सभ जा सभु मूं रब जा बाना आहिनि अव्हां जे मिसल। फदऊहुम फलयस्तजीबू लकुम इन कुंतुम सादिकीन। सॾु कयो, ॾिसो जेकॾहिं तव्हीं सचा आहियो त तव्हांखे जवाब त ॾियनि त आऊं रब बि ॿुधां। रब्बुल आलमीन फरमाए थो जेकॾहिं अञा बि नथा मञो अलहुम अर्जुलुन यमशून बिहा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन मुशरिकीन मक्का के चैलेंज कनि पिया, अॼु जो ही अदना तालिब इल्म तमाम तर मुशरिकीन के चैलेंज थो करे, ओ पीरनि फ़क़ीरनि खे सॾु करण वारनि खे, ओ जिन्ननि खां डिॼण वारनि खे, ओ सिरेहनि जे थुड़नि खां डिॼण वारनि खां सवाल थो करे, ओ उन्हनि जे क़बरनि खां डिॼण वारनि खां सवाल थो करे, ओ जिन्हनि जूं मैयतूं पाणी में उड़ी अचनि केरु उन्हनि खे दफ़न करण जे लाइ तयारु न आहे, ओ उनखे दफ़न करण बि बेज़ारी में दफ़न कयो वञे, चंद सालनि खां बाद में उहो पीर थी वञे, उहो मुर्शिद थी वञे, उहो मसला मसाइल हल थो करे। ही अदना चाल तालिब इल्म
चैलेंज तो करे ओ उहा चैलेंज पढ़ी करे बुधाए तो जेका अज का 1450 साल अवां जे मुझे सरदार मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब जो कुरान पढ़ी करे कई हुई अलहुम अर्जुलु यमशून बिहा ओ जेकॾहिं तव्हांजा कब्रनि वारा पीर आहिनि छा उन्हनि खे टंगू आहिनि अलहुम अर्जुलु यमशून बिहा टंगू आहिनि जिन्हनि जे ज़रिए हलनि था हा हा टंगू हुयूं पंहिंजी खट ते खणी करे दफ़नाए आयासीं हिकु टंग न ॿ टंग हुई अम लहुम ऐदी यब्तिशून बिहा ओ जिन्हनि कब्रनि वारनि खे तव्हां सॾु कयो था ओ जिन्हनि कब्रनि वारनि खां तव्हां डिॼो था छा उन्हनि जा हथ हुया हा हा हिकु हथ न बल्कि ॿ हथ हुया रब्बुल आलमीन फरमाए थो अम लहुम अयुन यबसिरून बिहा छा जेके तव्हां अल्लाह खे छॾे करे जिन्हनि गैरनि खे सॾु कयो था छा उन्हनि जूं अखियूं बि हुयूं हा हा हिकु न बल्कि ॿ अखियूं हुयूं रब्बुल आलमीन फरमाए थो उन सां ॾिसनि था अॻिते फरमाई अम लहुम आदानु यस्मऊन बिहा रब्बुल आलमीन फरमाए थो छा उन्हनि जा कन बि हुया ओ जिन्हनि कननि सां हू ॿुधनि था हा हा छो न हुया ॾिठासीं उहे माण्हू हुया जिन्हनि खे दफ़न कयो वियो रब्बुल आलमीन फरमाए थो कुल इदू शुरकाअकुम सुम्मा कीदूनी फला तुनज़िरून ओ हिन मोरी वारे खे सॾु कयो ओ हुन स्कूल वारे खे सॾु कयो ओ हुन भिट सरीं वारे खे सॾु कयो फलाणे खे सॾु कयो फलाणे खे सॾु कयो लही अचनि मैदान में हिकिड़े पासे रब जो क़ुरान असां सां गॾु आहे ॿिए पासे काइनात जे रब्बुल आलमीन जी ताक़तूं कुवतूं मुश्किल कुशाई असां सां गॾु आहे हाजत रवाई गॾु आहे तमामु तरहनि खे सॾु कयो असांजे मुक़ाबले में रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सभिनी बुतनि खे दुनिया जे पीरनि फ़क़ीरनि मुर्शिदनि खे सॾु कयो पोइ मूंखे मोहलत न ॾियो भले मूंखे इहे मारे तबाह करे छॾनि पर अॻिते रब्बुल आलमीन अञा ई वज़ाहत कई इन्न वलियल्लाहु अल्लज़ी यतनज़्ज़लुल किताब व हुवा यतवल्ला सालिहीन रब्बुल आलमीन फरमाए थो प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो बेशक अल्लाह उन्हनि माण्हुनि जो दोस्त आहे ऐं उहो अल्लाह दोस्त आहे जंहिं क़ुरान नाज़िल कयो जंहिं तौरात नाज़िल कई आहे जंहिं इंजील नाज़िल कई आहे जंहिं ज़बूर नाज़िल कयो आहे जंहिं सहीफ़ा नाज़िल कया उहो रब उन्हनि माण्हुनि जो दोस्त आहे व हुवा यतवल्ला सालिहीन जेके रब जे साम्हूं झुकण वारा गैरनि जे साम्हूं झुकण वारा न जेके रब खां औलाद जी नेमत घुरण वारा गैरनि खां घुरण वारा न जेके मुश्किल कुशाई में तकलीफ़नि में मुसीबतनि में रब खे सॾण वारा गैरनि खे सॾण वारा न रब्बुल आलमीन फरमाए थो आऊं नेक सालेबाननि जो दोस्त आहियां नेक सालेबाना मूं रब जा दोस्त आहिनि रब फरमाए थो जेकॾहिं अञा बि नथा मञो व इन तदऊहुम इलल हुदा ला यस्मऊ व तराहुम यंसुरून इलैका व हुम ला युबसिरून रब फरमाए थो अञा बि नथा मञो बीहो कबरनि जे मथां ओ बीहो मूर्तियुनि जे साम्हूं तव्हां उन्हनि खे ॾिसो पिया उन्हनि खे सॾु कयो त तव्हांजी मदद कनि उन्हनि खे सॾु कयो त तव्हांजा मसइला हल कनि रब्बुल आलमीन फरमाए थो तव्हां उन्हनि खे ॾिसो पिया व हुम ला युबसिरून पर हू अंधा अथव कबरनि जे अंदरि वारा ॿाहिरिएं खे नथा ॾिसनि ओ कबरनि जे अंदरि मदफून ॿाहिरिएं जी नथा ॿुधनि कबरनि जे अंदरि मदफून ॿाहिरिनि जा मसइला हल नथा कनि रब्बुल आलमीन फरमाए थो इहे सभु जा सभु मूं रब जा मुहताज आहिनि मक़सद तो औलाद रब ॾींदो आहे गैरनि न सूरत शोरा आयत नंबर 49 50 सिपारो अल्लाह अकबर केतिरे क़दुरु अज़ीम क़ुरान आहे केतिरे क़दुरु अज़ीम क़ुरान आहे छा पढ़ी ॿुधाइजे केॾांहुं वई आहे असांजी सोच केॾांहुं विया असांजा दिमाग़ केॾांहुं विया असांजा अक़ीदा क़ुरान जे मुक़ाबले में ज़िद रब्बुल आलमीन फरमाए थो लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्द यख़्लुक़ु मा यशाउ यहबु लिमन यशाउ इनासा व यहबु लिमन यशाउ ज़ुकुर रब्बुल आलमीन फरमाए थो आसमाननि जी बादशाहत आसमाननि जी हाकिमियत आसमाननि जी हुक्मरानियत हिकिड़े अल्लाह जे लाइ आहे ज़मीननि जी हुक्मरानियत ज़मीननि जा तमामु तर मसइला हल करण वारो हिकिड़ो अल्लाह आहे यख़्लुक़ु मा यशा यहबु लिमन यशा रब जंहिंखे चाहे थो पैदा करे
रब जंहिंखे चाहे औलादड़ो अता करे, रब जंहिंखे चाहे पुटड़ो अता करे, जंहिंखे चाहे धीअड़ी अता करे। रब्बुल आलमीन आयत नंबर 50 जे अंदरि फरमायो आओ युज़व्विजुहुम ज़ुकरान व इनासा, जंहिंखे चाहे धीअ ऐं पुट बराबरि ॿई करे ॾे। वयजअलु मन यशाउ अकीमा, ओ रब्बुल आलमीन जी ज़ात खां केरु पुछण वारो आहे, केरु पुछण वारो आहे, केरु ॻाल्हाइण वारो आहे। रब जी उहा ज़ात आहे जेकॾहिं महरूम करे त अंबिया खे बि औलाद खां महरूम करे छॾे। ओ रब जी उहा ज़ात आहे जेकॾहिं चाहे त अंबिया खे बि 80-90 साल पोढ़ाइप वारी उमिरि में औलाद अता करे। रब फरमाए थो औलाद बि आऊं ॾियां न ॾियां तॾहिं बि मुंहिंजी मर्ज़ी आहे, मुंहिंजे मथां केरु बि क़ादिर कोन्हे। इहो आहे क़ुरान जो अक़ीदो। इहा आहे औलाद जी नेमत रब जे तरफ़ां। कुझु बि जिन्हनि खे औलाद कोन्हे भले सभिनी दुनिया वारनि खे गॾु करे छॾनि, मुअल मदफून त परे जी ॻाल्हि आहे, वॾा वॾा कुब्बा जिन जे मथां ठहिया पिया आहिनि परे जी ॻाल्हि आहे, पर जेके बि दुनिया में ज़िंदा तव्हांजा भोपा आहिनि सभिनी खे गॾु करे छॾियो। रब फरमाए थो हिकु मक्खी त छा, पर मक्खी का शइ खसे वठे उहा बि खसण ते क़ादिर न आहे। इहा आहे कमज़ोरी इंसान जी। अल्लाह अकबर। औलाद, औलाद अता कयो, औलाद जो क़दुरु कयो। औलाद जेकॾहिं ॼमे बजाए दरगाहनि जे, बजाए धागा ॿधण जे, बजाए तावीज़ ॿधण जे, बजाए ॿियनि दरगाहनि जा नज़राना ऐं नज़रूं ऐं बासूं कढण जे, अल्लाह ताला जे लिबास कढो। ख़ुसूसन असांजे मुआशिरे में औरतूं, एतिरे क़दुरु औरतनि तबाही करे छॾी आहे। थोरो बि को मसइलो थींदो जिन लॻो आहे, थोरो बि को मसइलो थींदो फिलाणे फ़क़ीर जे तरफ़ां, फिलाणे फ़क़ीर जे तरफ़ां, हिननि हीअं कयो इन जे करे ईअं थियो आहे। अल्लाह अकबर। ओ मुंहिंजी मुस्लिमा मोहतरमा अमड़ई भेण, तुंहिंजो अक़ीदो इहो आहे, ओ जंहिं क़ुरान खे तूं मञी थी, जंहिं क़ुरान खे तूं सचो सम्झी थी, जंहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तूं नबी सम्झी थी, उन नबी जे मथां जेको क़ुरान मजीद नाज़िल थियो आहे उन क़ुरान में हिकिड़ी औरत जो वाक़ियो बि नक़ल आहे। उहा औरत सूरतुल आले इमरान आहे, सूरतुल आले इमरान आहे, आयत नंबर 35 खां वठी करे 40 ताईं पढ़ी ॾिसो। अल्लाह अकबर। रब्बुल आलमीन फरमाए थो इज़ क़ालत इम्रअतु इमरान रब्बी इन्नी नज़रतु लक मा फ़ी बतनी मुहर्ररा फ़तक़ब्बल मिन्नी इन्नका अंतस समीउल अलीम। ओ इमरान जी घरवारी आहे, औरत आहे, जॾहिं ॿारड़ो पेट में थियो आहे रब्बुल आलमीन जे नाले नज़र बासी आहे। ए मुंहिंजा प्यारा रब करीम, हीउ जेको मुंहिंजे पेट में औलाद आहे इहो जेकॾहिं सही सलामत ज़िंदा ॼाओ, जेकॾहिं कंहिं बि मोहताजी में मसरूफ़ मशगूल न हूंदो, सही सलामत ॼाओ। ए मुंहिंजा रब करीम, हीउ आऊं तुंहिंजी राह में वक़फ़ करे छॾींदसि। ओ हीउ तुंहिंजे दीन जो दाई थींदो, ओ तुंहिंजी तौहीद जो दाई थींदो, तुंहिंजी मुश्किल कुशाई, तुंहिंजी हाजत रवाई बयानु कंदो। दुनिया जे अंदरि जेके बि कुफ्र ऐं शिरक या दीन आहिनि, अदियान आहिनि, अक़ीदा आहिनि, सभिनीनि खे टोड़े करे तूं रब जी, हिकिड़े रब जी मुश्किल कुशाई हाजत रवाई बयानु कंदो। अॼु असांजो औरतूं पेट में ॿार थियो त कोन्हे, सिंध जे अंदरि कई अहिड़ियूं दरगाहूं उठड़ियुनि जी पूॼा पई हले, क़बर उठण जी, उते चकर कढनि पिया, असांखे औलाद में वार ॻोल्हनि पिया, वार लधो त औलाद थींदो। जंहिंखे पंहिंजे घर वारे मां रब औलाद नथो ॾे उनखे गैर जे वार मां औलाद थो थिए। अल्लाह अकबर कबीरा। अल्लाह रब्बुल आलमीन जी केतिरे क़दुरु गुस्ताख़ी। जेकॾहिं ज़मीर ज़िंदा हुजे, इंसान जी गैरत ज़िंदा हुजे त इहा इंसान जे पंहिंजे लाइ केतिरे क़दुरु ख़तरनाक गार आहे, केतिरे क़दुरु इज़त ते हमिलो आहे। हिकिड़ो जेको संदो मुड़ुसु आहे उन मज़ा औलाद नथो थिए, गैर जे वार मां पंहिंजी घरवारी खे औलाद थिए, छा था सम्झो। अल्लाह अकबर कबीरा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो जे औरतूं, असांजे मुआशिरे जूं औरतूं नज़रूं बासींदियूं, फिलाणा जेकॾहिं तूं मूंखे पुटु ॾिनो न, जेकॾहिं तूं धीअ ॾिनी न, हुते दरगाहनि ते त औरतूं मुड़ुस बि घुरनि पियूं त मुंहिंजी शादी थिए। ऐं जेके वीचारा गैर शादीशुदा नौजवान आहिनि उहे बि दरगाहनि खां सवाल पिया कनि त मुंहिंजी शादी थिए। अमल छुटो, अल्लाह खां घुरणु छुटो। हेॾां हीअ औरत अल्लाह जी बानी क़ुरान मजीद जी सूरत में छा थी ॿुधाए, ए मुंहिंजा रब करीम जेकॾहिं तूं मूंखे सही सलामत औलादड़ो अता कयो आहे,
ही औलादड़ो आऊं तुझी राह में वक़फ़ करे छॾींदसि। अल्लाहु अकबर। रब्बुल आलमीन धीअ सां नवाज़ियो आहे। ओ धी जॾहिं ॼाई आहे, मोह कोन घुंजायो हुयो, बेज़ारी जो ऐलान कोन कयो हुयो, शुक्रानो अता कयो हुयो। ऐ मुंहिंजा रब करीम, तुंहिंजे हुकुम सां, तुंहिंजी पनाह हिफ़ाज़त सां, तुंहिंजी चाहत तौफ़ीक़ सां मूंखे तो धीअड़ी अता कई आहे। रब्बुल आलमीन जी बानी जो रब सां एतिरे क़दुरु ताल्लुक़ आहे। उन जो कफ़ील बि रब्बुल आलमीन पाण पंहिंजे ज़िम्मे खयो आहे। ज़करिया अलैहिस्सलाम उन नंढड़ी जो कफ़ील थियो आहे। ऐं उहा नंढड़ी केरु आहे? अल्लाहु अकबर। ईसा अलैहिस्सलाम जिन जी अमड़ मरियम अलैहिस्सलाम नंढड़ी आहे। कफ़ील ज़करिया अलैहिस्सलाम अल्लाह पंहिंजे तरफ़ां नबी कफ़ील बणाए करे चूंडियो। उन जी परवरिश, उन जी तरबियत, उन जी ख़िदमत, उन जी सारो संभार, उन जा हक़ अदा कीअं कबा, रब्बुल आलमीन ज़करिया अलैहिस्सलाम जिन खे चूंडियो। अल्लाहु अकबर। ज़करिया अलैहिस्सलाम जो कफ़ील बणिजी वियो। ख़ूबसूरत बेहतरीन किफ़ालत कई आहे। ऐं इमरान जी घरवारी जेका हुई, उन रब खां इहा दुआ घुरी ते मुंहिंजा अल्लाह ही मुंहिंजी धीअ पंहिंजी बारगाह में क़बूल बि कजांइ। जेको आहे वक़फ़ कंदसि, इहो पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर कजांइ। उहा अल्लाह जी बानी रब सां एतिरे क़दुरु सची। असां चऊं था सॼो ॾींहुं कमायूं था, पर पोइ बि असांखे न को रोज़ी में बरकत आहे, न को बहा आहे, न को सुकून आहे। पर होॾां इमरान जी घरवारी कमायो त कोन हुयो, सिर्फ़ु रब सां सचो ताल्लुक़, रब सां मुख़लिस आहे, रब सां घाटो ताल्लुक़ आहे। उन औरत जॾहिं जी धीअ वॾी थी आहे, मरियम अलैहिस्सलाम हिकिड़े कमरे में वेठी आहे। दरियूं दरवाज़ा सभु बंदि आहिनि। तव्हांजो हिकु दफ़ा ओचितो ज़करिया अलैहिस्सलाम जीअं कमरे में आयो, ॾिसे पई त फ्रूट खाए पई। ऐं फ्रूट बि अणमुदाइता। उन मुद में त छा, पर उन शहर में बि इहे फ्रूट मौजूदु ई कोन हुया। सवाल थियो, ए मरियम अलैहिस्सलाम, अन्ना लकी हाज़ा, ए मरियम हिननि फ्रूटनि जी हींअर मौसम ई कान्हे का, रब जो क़ुरान अथव, ही कंहिंजी कहाणी कान्हे का। ओ असां वहाबियन अहले हदीसनि जो इहो उसूल ऐं दस्तूर आहे, क़ाइदो ई कानून आहे। वाक़ियो बयानु कंदासीं रब जो क़ुरान पढ़ी करे, हदीस बयानु कंदासीं उहा हदीस जंहिंखे सहाबा सही चई विया, जंहिंखे ताबईन सही चई विया, जंहिंखे चार इमाम मालिक शाफ़ई, इमाम अहमद बिन हम्बल, अबू हनीफ़ा व दीगर मुहद्दिसीन अल्लाह जा बाना सही चई विया। उहा हदीस पढ़ी करे माण्हुनि जो अक़ीदो दुरुस्त कंदा आहियूं, माण्हुनि जी इज़त बचाईंदा आहियूं, माण्हुनि जो माल बचाईंदा आहियूं, ओ माण्हुनि जो ईमान बचाईंदा आहियूं। माण्हुनि जो ईमान ख़राब न, अक़ीदो ख़राब न। ज़करिया अलैहिस्सलाम सवाल कयो आहे, अन्ना लकी हाज़ा, ए मरियम ॿुधा त सही फ्रूट किथां आयो आहे? चए थी क़ालत हुवा मिन इंदिल्लाह इन्नल्लाह यर्ज़ुक़ु मन यशाउ बिग़ैरि हिसाब। दरियूं सभु बंदि आहिनि, ॿाहिरि नबी बीठो आहे। ओ मरियम आम अल्लाह जी बानी आहे, को ख़ुसूसन को वॾो मक़ाम कोन्हे को। ॿाहिरि ज़करिया खे सॾु कोन कयो आहे, पंहिंजी अमड़ अल्लाह जी वलिया खे सॾु कोन कयो आहे। रब जे ज़िक्र में आहे, रब जी इबादत में आहे, रब जी बंदगी में आहे, रब जो ख़ौफ़ दिलि में मौजूदु आहे। सिर्फ़ु रब खां सवाल करे पई, छित फाड़े रब्बुल आलमीन कमरे में फ्रूट अता पियो करे। ओ जॾहिं सवाल आयो आहे त हीउ मुंहिंजे रब जे तरफ़ां आहे, मौलाए करीम जे तरफ़ां रिज़्क़ आयो आहे। अॻिते फरमाए थी इन्नल्लाह यर्ज़ुक़ु मन यशाउ बिग़ैरि हिसाब। अल्लाह रब्बुल आलमीन जंहिंखे चाहे तो बग़ैर हिसाब जे रिज़्क़ अता थो करे। उते ई ज़करिया अलैहिस्सलाम हथड़ा खयां ऐं हथड़ा रब खां दुआ घुरी, मुंहिंजा अल्लाह पंहिंजे तरफ़ां मूंखे पुटड़ो अता कर, पर पाकीज़ा पुटड़ो हुजे, नेक सालेह पुटड़ो हुजे, मूंखे अता कर। इन्नका अंत समीउ दुआ। रब चए थो त अल्लाह दुआ ॿुधे थो। असांजा मुसलमान चवनि था न तव्हीं मुल्लनि जे पोयां लॻायो, वहाबियुनि जे पोयां लॻायो, तव्हां ख़राब थी विया आहियो। अल्लाह जो क़ुरान साम्हूं कोन था ॾिसनि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस साम्हूं कोन था ॾिसनि। ओ जेके अंबिया हुया उहे बि चवनि था अल्लाह तूं ई ॿुधण वारो आहे, ॿियो केरु बि ॿुधण वारो कोन्हे को। जॾहिं ज़करिया अलैहिस्सलाम दुआ घुरी आहे,
मिहराब में बीही करे नमाज पढ़न पिया। ओ अल्लाह जी मदद नाज़िल थींदी आहे नेक साले अमलन सां, मंशियात इस्तेमाल करण सां न, गैरन के सॾु करण सां न, धागा तावीज़ ॿधण सां न, गैरन जिले कढाणा ऐं सदका ख़ैरात कढण सां न, नेक अमल नमाज सां, अक़ीदा तौहीद सां, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी सुन्नत जे इज़त कंदड़ ऐं उन ते अमल करण सां रब जी मदद नाज़िल थींदी आहे। ओ सोणो सोणो ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम मिहराब में बीठो आहे, नमाज़ पढ़ी रहियो आहे, रब्बुल आलमीन खां सवालड़ा बि करे पियो। रब्बुल आलमीन सवाल जो तज़किरो बि क़ुरान में कयो आहे, इज़ नादा रब्बहू निदाअन ख़फ़िया। ओ ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह रब्बुल आलमीन सां तन्हाई में मुखातिब थियो आहे, मुंहिंजा अल्लाह आऊं पोढ़ो थी वियो आहियां, मुंहिंजो केरु वारिस बि कोन्हे को, मुंहिंजी केरु ख़िदमत करण वारो बि कोन्हे को, पंहिंजे तरफ़ां मूंखे नेक साले पुटड़ो अता कर जेको मुंहिंजी ख़िदमत करे, जेको मुंहिंजा हक़ड़ा अदा करे। रब्बुल आलमीन पुटड़ो अता कयो आहे। इहा आहे रब जी तौहीद। अल्लाह अकबर। नेक साले औलाद घुरणो अथव अल्लाह खां, ऐं चाहियो था त असांजी औलाद असांजी इज़त करे त पाण नेक साले थी वञूं। रब जो क़ुरान आहे सूरतुल नूह आयत नंबर 10, 11, 12, 13 जे अंदरि रब्बुल आलमीन फरमाए थो, जेकॾहिं दौलत जी फरावानी चाहियो था, गुर्ब तंगी सभ जा सभु ख़तमु करणु चाहियो था, सुकून इत्मीनान वारी पाकीज़ा ज़िंदगी गुज़ारणु चाहियो था, कहिड़ो अमल? सोलड़ो अमल आहे, का टैक्स त कान्हे का, पर अज़ान ईंदी असां मोरी ते वञण जे लाइ तयारु आहियूं, अज़ान ईंदी भॼी वेंदासीं घर, पर मस्जिद ॾांहुं कोन ईंदासीं। छो? थोरो करे मस्जिद जे इमाम ते असां थोरो कंदासीं, नमाज़ पढ़ी अल्लाह ते थोरो कंदासीं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते थोरो कंदासीं। रब फरमाए थो, मूंखे तव्हांजी इबादत जी परवाह कान्हे का, तव्हां पंहिंजे लाइ खॾु पाण पिया खोटियो। इबादत कंदो, नमाज़ड़ी पढ़ंदो, अव्हांजो भलो थींदो। रब फरमाए थो, इस्तग़फिरू रब्बकुम इन्नहू कान गफ़ारा। जेकॾहिं चाहियो था त रब सां राज़ी थी वञे, पंहिंजे गुनाहनि जी बख़्शिश तलब कयो रब गफ़ार खां। अल्लाह खां जेकॾहिं मग़फ़िरत तलब कंदासीं, नमाज़ पढ़ंदासीं, जेकॾहिं ज़कातूं ॾींदासीं, सदका ख़ैरात ॾींदासीं, सच ॻाल्हाईंदासीं, ॾाढ़ी छॾींदासीं, ॾाढ़ी वारनि खे अॻी कहिण वारो न चवंदासीं, त रब्बुल आलमीन फरमाए थो पोइ छा थींदो? अल्लाह रब्बुल आलमीन अव्हांजी मदद कंदो। कीअं कंदो? वयुमदिदकुम बिअमवालिन व बनीन वयजअल लकुम जन्नातिन वयजअल लकुम अनहारा। रब्बुल आलमीन अव्हां ते महिरबान थी वेंदो। ओ भलोड़ भलोड़ बनियूं जेके आहिनि सैलाब में तब्दील कोन थींदियूं, पर जेकॾहिं 100 साला ज़मीन सैलाब में तब्दील थियल आहे, खंडरा बंजरा सभ जा सभु रब्बुल आलमीन जे दरड़े ते अचो, रब्बुल आलमीन खां सवाल कयो, पंहिंजे गुनाहनि जी मग़फ़िरत तलब कयो। रब्बुल आलमीन फरमाए थो, आऊं आसमाननि खां अहिड़ो त मुबारक मींहुं वसाईंदुसि, अहिड़ी त मुबारक ऐं बाबरकत शिफ़ायाब रहमत वारो मींहुं वसाईंदुसि, जो अव्हांजो 100 साला बंजर बनियूं बि आऊं दुरुस्त करे छॾींदुसि, अव्हांखे बरकतनि भरिया आमदनि भरिया फ़सुल आऊं रब अता कंदुसि। वयजअल लकुम, ऐं अव्हांखे औलाद बि अता कंदुसि, अहिड़ी त औलाद अता कंदुसि जीअं तव्हां मूं रब जो क़दुरु कंदव, तव्हांजो औलाद बि अव्हांजी अहिड़ो ई क़दुरु कंदी जीअं तव्हां मूं रब जो क़दुरु कंदव। मालकुम ला तर्जून लिल्लाहि वकारा। रब चए थो, तव्हांखे छा थी वियो आहे? तव्हां रब खे छो नथा सुञाणो? ओ रब जी इज़त छो नथा कयो जेका करणु खपे? अल्लाह अकबर। रब फरमाए थो, नेक साले औलाद चाहियो था त मूं रब जे दर ते अचो, नमाज़ पढ़ो, महबूब अमल रब वटि इहो आहे। औलाद जा हक़ड़ा छा आहिनि? जॾहिं बि औलाद थिए त रब सां ताल्लुक़ जोड़ियो, गैरनि सां न। जॾहिं औलाद ॼमे, पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं तरबियत सेखारी आहे, ईअं तरबियत कयो औलाद जी। सभ खां पहिरियां जॾहिं औलादड़ो ॼमे, 7 ॾिहाड़े ते, सही बुखारी सुनन अबी दाऊदा किताब ज़िहाया बाबू फिल अक़ीक़ा जे तहत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था, कुल्लु गुलामिन रहीनतुन, हर हिकु बच्चो जेकॾहिं मुज़क्करा या मुअन्नसा, मर्दा या औरत आहे, नंढड़ी आहे या नंढड़ो आहे, जॾहिं बि पैदा थींदो आहे, उहो रब्बुल आलमीन जे तरफ़ां गिरवी रखियल आहे, बे अक़ीक़तिही, अक़ीक़े सां, छठी सां,
नबी अलैहिस्सलाम जिन फरमाइन था युज़बहु अन्हु यौम साबिही व युहलकु रअसुहु व युसम्मा। जॾहिं नंढड़ो ॼमे 7 ॾिहाड़ा थियनि उन जो अक़ीक़ो कंदा कयो, उन जे मथे जा वार कूड़ियो ऐं 7 ॾिहाड़े ते उन जो नालो रखो। इहा आहे तरबियत औलाद जी, उभती तरबियत न जेके तव्हांजो जो मुआशिरो थो करे। वॾी ॻाल्हि इहा सम्झ में ॻाल्हि कान थी अचे, नंढड़ो बचिड़ो सुतो पियो आहे, पासे खां असांजूं औरतूं छुरी रखंदियूं, ॾाटो रखंदियूं, टिफड़ी रखंदियूं जंहिंसां मानी थिए उथलाइजे या तओ थो रगड़जे। छो? नंढड़ो डिॼंदो कोन। वाह सुभान अल्लाह, छा अक़ीदो आहे इहो! अक़ीदो आहे। अल्लाहु अकबर। शरीर शैताननि खां तव्हां वाक़िफ़ ई कोन आहियो। शरीर शैताननि खे तव्हां औलाद खे मारण ऐं क़त्ल करण जो बहितरीन ऐं सवलो तरीक़ो खोले ॾियो था। जेकॾहिं अव्हां जी अल्लाह न करे अव्हां जे घर में पलीती आहे, ख़बीसी आहे, अल्लाह जी रसूल अलैहिस्सलाम जी रज़ा वारा अमल न आहिनि, यादि रखी छॾियो शरीर शैतान जिन हमलावर थी करे इन नई औज़ारनि सां, ॾाटे सां, छुरी सां तव्हांजी औलाद बचंदी कान। इन सां तव्हांजी औलाद खे क़त्ल करे सघनि था, पंहिंजी औलाद खे पाण हथ सां क़त्ल करायूं था। ओ जॾहिं पुटड़ो ॼमे 7 ॾिहाड़े ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत मुताबिक़ वारड़ा कूड़ियो, नालो रखो ऐं जेको आहे सो छठी कयो। सुनन नबी दाऊद किताब ज़िहाया बाबु फिल अक़ीक़ा जे तहत नबी अलैहिस्सलाम जिन फरमाइनि था अनिल गुलाम शातान व अनिल जारियत शातुन। जॾहिं पुटड़ो ॼमे त पोइ छा कयो? छेला दिगड़ा कपिड़ा खणी दरगाहनि ते न, अल्लाह रब्बुल आलमीन जे रज़ा ख़ातिर ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे फरमान जी इत्तबा व फर्मा बरदारी कंदे तव्हां छा कयो? पुट जे तरफ़ां 7 ॾिहाड़े ते 2 बकरियूं कोहो। ऐं हिकिड़ी रिवायत में सुनन नसाई किताबुल अक़ीक़ा बाबुन कम यो अक़ु अनिल जारिया जे तहत नबी अलैहिस्सलाम हसन ऐं हुसैन रज़ियल्लाहु तआला जो अक़ीक़ो कयो। 2 घेटा कुठा, जेकॾहिं 2 छेला कोहो था पुट जे तरफ़ां तॾहिं बि क़बूल आहिनि, 2 घेटा कोहो था तॾहिं बि क़बूल आहिनि। जॾहिं न्याणी ॼमे त हिकिड़ी बकरी ज़िबह करणी आहे असांजे मुआशिरे में इहा तरबियत औलाद जी। पोइ चऊं था असांजी औलाद नाफ़रमान थियो वञे। यकीनन तव्हां औलाद जी तरबियत कयो ई अल्लाह रसूल अलैहिस्सलाम जे फरमान जे ख़िलाफ़ था त पोइ इहा औलाद फर्मा बरदार त छा नाफ़रमान कान थींदी? पोइ इहा औलाद ॾाढ़ियुनि मां कान वठंदी? पोइ इहा औलाद गार गंद कान कंदी? इहा कहिड़ी इज़त कंदी? अल्लाहु अकबर। हदीस शरीफ़ जे किताब सही बुखारी किताबुल अदब बाबु अहब्बिल अस्माई इलल्लाह जे तहत असांजे औलाद जा नाला बि अजीब रखंदा। नाला उहे रखंदा जेके मुशरिका नाला, रसूल बख़्श, इमाम बख़्श, हुसैन बख़्श, वली बख़्श, नबी बख़्श, ये कहिड़ा नाला आहिनि? या उन खां अलावा जेके दरगाहूं आहिनि उन्हनि ॾांहुं निस्बत कंदा। नबी अलैहिस्सलाम फरमाइनि था सम्मी इब्न का अब्दुर्रहमान। जॾहिं बि अव्हां खे को पुटड़ो रब्बुल आलमीन अता करे उन जो नालो रहमान जी सिफ़तनि सां रखंदा कयो। जेके बि अल्लाह जो सिफ़तूं आहिनि, अब्दुल्लाह आहे, अब्दुर्रहमान आहे, अब्दुल मालिक आहे, अब्दुल ख़ालिक आहे, अब्दुल समी आहे, अब्दुल हफ़ीज़ आहे, अब्दुल रकीब आहे। जेके बि रब जा 99 या 99 खां नाला वधीक आहिनि उन्हनि जी निस्बत सां पंहिंजे औलादड़नि जा नाला रखंदा कयो। ऐं जेके औरतूं न्याणियूं ॼमनि उन्हनि जा इस्लामी नाला रखो। नबी अलैहिस्सलाम जिन जूं 11 घरवारियूं हुयूं भले उन्हनि जा नाला रखी छॾियो। नबी अलैहिस्सलाम जिन जूं लख़्ते जिगर न्याणियूं हुयूं उन्हनि जा नाला रखी छॾियो। सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमाइन जिन जूं घरवारियूं उन्हनि जा नाला, उन्हनि जूं न्याणियूं उन्हनि जा नाला इस्लामी नाला रखो। नबी अलैहिस्सलाम फरमाइनि था औलाद जी तरबियत मथां इहा बि हिकिड़ी तरबियत आहे। जंहिंजो नालो ई तव्हां शिरकिया रखंदो पोइ इहो वॾो थी तव्हांजी इज़त थोरई कंदो। अल्लाहु अकबर। नबी अलैहिस्सलाम अॻिते फरमाइनि था सही सुनन तिरमिज़ी जे अंदरि अबवाबु सलात अन रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाबो मा जा मता युमरु बिस्सबिय्य अस्सलात। औलाद खे नमाज जो हुकुम कॾहिं ॾिजे? असां पाण ई नमाज़ कोन था पढ़ूं त औलाद खे कहिड़ो हुकुम ॾींदासीं? अल्लाहु अकबर। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका तरबियत सेखारीनि पिया, ॿाहूं ॿधे वास्तो थो ॾियां रब जो, पंहिंजे औलाद जी अहिड़ी तरबियत कयो। इस्लाम खे पंहिंजे घरनि जे अंदरि आणियो, शिरकिया खे न।
बिदतन रसूमात के खराफात के ना। अज़ीज़ दोस्तों बुज़ुर्गो, अल्लाह रब करीम मौला करीम जो वास्तो अथव रब जे क़ुरान ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो। पंहिंजे औलाद ते रहम कयो, पंहिंजे घर वारनि ते, पंहिंजे रिश्तेदारनि ते रहम कयो। नबी अल्लाह जी इज़्ज़त कयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अल्लिमु सबिय सलाता इब्न सबइ सिनीना। ओ जॾहिं तव्हांजो नंढड़ो 7 सालनि जी उमिरि खे पुॼे त उनखे नमाज़ जी तलीम ॾियो। बाबे खे पाण खे 90 साल थी विया आहिनि, पाण खे नमाज़ कान थी अचे, 7 सालनि जे पुट खे तो नमाज़ पढ़ाए, उनखे तो नमाज़ सेखारे। बाबो आहे पाण 100 खां मथे उमिरि गुज़री वई आहे, 70-80 साल उमिरि आहे, अञा ताईं कलमो बि सही कोन थो अचे, उहो 7 सालनि जे पुटनि खे नमाज़ सेखारींदो। बाबो आहे पाण जंहिंखे 11 ॿारनि जो पीउ आहे, अञा गुस्ल जो तरीक़ो कोन थो अचे, उहो 7 सालनि जे ॿार खे नमाज़ सेखारींदो। केॾो वॾो ज़ुल्म आहे, केॾो वॾो ज़ुल्म आहे पंहिंजो पाण सां, पंहिंजे औलाद सां। इन्ना लिल्लाहि व इन्ना। ऐं ताना तूं कल्हायो आहे, असांखे तो सम्झाए ख़ुदारा असांखे न ॾिसो, पंहिंजो ख़्यालु कयो, पंहिंजे औलाद जो ख़्यालु कयो, पंहिंजे औलाद ते रहम कयो जो सुभाणे रब जी ज़ात अव्हांजे मथां रहम करे। अल्लाहु अकबर। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था 7 सालनि जी औलाद थे उनखे नमाज़ जी तालीम ॾियो। वज़रिबूहु अलैहा इब्न अशरिन। जॾहिं 10 सालनि जी थे त मार ॾेई बि नमाज़ पढ़ायोसि। हिकिड़े हमरा सां राति मुंहिंजी मुलाक़ात थी, अल्लाह ताला उन ते रहम करे। तक़रीबन उमिरि उन ॿुधाई 30-35 साल। मूं चयो चाचा साईं नमाज़ कोन था पढ़ो? चई सची ॿुधाई मूंखे नमाज़ जी ख़बर ई कान्हे। ऐं पुछा कयोसि, चवंदो मुसलमान आहिनि। इहा हालत आहे असां मुसलमान। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, ऐं उन खां पोइ जेका औलाद आहे उहा बि रब जे तरफ़ां हिकिड़ी अहिड़ी अज़ीम नेमत आहे जेका बि रब तव्हांखे मिल्कियत ॾिनी आहे। दोस्तनि जे लाइ क़ुर्बान करे वेंदासीं, पर पंहिंजा औलाद फाटल कपिड़ा, फाटल जूता पायो पई घुमे। हदीस शरीफ़ जे किताब सही बुखारी जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे किताबुल हिबा बाबुल इशहाद फिल हिबा जे तहत आमिर ताबई रहमहुल्लाह फरमाइनि था हिकिड़े ॾिहाड़े मूं नौमान बिन बशीर रज़ी अल्लाह ताला अन्हो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो सहाबियो मिंबर ते बीही खुतबो ॾे पियो, उहा हदीस बयानु कई। कहिड़ी हदीस बयानु कई? तो मुंहिंजे बाबा मूंखे पंहिंजे माल मां हिकिड़ी शइ अलॻि करे धार करे ॾिनी त हीअ मुंहिंजे हिन दादले पुट जे लाइ ख़ासि आहे। जीअं असांजे मुआशिरे में बि थींदो आहे, हीअ मुंहिंजो दादलो आहे, 40 एकड़ बनी जान, हिकिड़े खे 20 एकड़ ॾेई वियो, ॿिए खे 5 एकड़ ॾिनई, धीअ महरूम, टे खे 2 एकड़ ॾेई छॾियईं। हीअ इंसाफ़ आहे। ही औलाद जा हक़ असां अदा कयूं था, पोइ चऊं था त औलाद इज़त कान थी करे, कान कंदी इज़त। जना क़ुरान ऐं सुन्नत जे ख़िलाफ़ असांजा अमल हूंदा त इज़त कान थींदी। दोस्तो बुज़ुर्गो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो सहाबी रिवायत बयानु कनि था, मुंहिंजे बाबा मूंखे हिकिड़ी शइ हिबो करे ॾिनी त मुंहिंजी जेका अमड़ हुई उहा कावड़जी पई। जी तूं कीअं थो औलाद में बेइंसाफ़ी करी ऐं एसी ताणी इन तोरे हिबे खे क़बूल न कंदसि, एसी ताणी चुप आहीं, राज़ी न रहंदसि, जेसी ताणी तूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां फ़ैसिलो न वठी ॾींदे। 2 ॼणा आया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे साम्हूं नौमान बिन बशीर जे वालिद गिरामी ॻाल्हि पेश कई त अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं पंहिंजे पुटड़े खे हिकिड़ी शइ हिबा कई आहे, हीअ मुंहिंजी घरवारी चए थी जेसी ताणी रसूल फ़ैसिलो न ॿुधाए तेसी ताणी आउं हिन ते राज़ी कान रहंदी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइनि था अतईत साइर वलदिक मिस्ल हाज़ा। ए मुंहिंजा सहाबी, जेको तो नौमान बशीर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ॿियनि औलाद जे मुक़ाबले में का शइ वधाई ॾिनी आहे, हिबो करे ॾिनी आहे, त ए मुंहिंजा सहाबी ॿुधा त तो सभिनी औलादनि में इहो इंसाफ़ कयो आहे। चए थो ला। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमाइनि था फत्तकुल्लाह, अल्लाह जी ज़ात खां डिॼ। औलाद रब जी नेमत अथई, अल्लाह जी ज़ात खां डिॼ, अल्लाह जी पकड़ खां डिॼ, अल्लाह जे गज़ब ऐं ॾमर खां डिॼ। वाअदिलू बैन औलादिकुम। उन खां बाद में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अव्हां खे मूंखे हुक्मनि ॾींदे नसीहत कंदे सबक़ ॾियनि था पंहिंजी औलाद जे दरमियान इंसाफ़ कयो, पंहिंजी औलाद जे दरमियान इंसाफ़ कयो। ऐं औलाद बि ईअं न ही मूं कमायो आहे, बाबा छा कमायो आहे, बाबा जो कहिड़ो हक़ आहे, न। जेकॾहिं औलाद जा वालिदैन ते हक़ आहिनि, उन्हनि सां इंसाफ़ करे, उन्हनि जी सुठी तरबियत करे, त पोइ वालिदैन जा बि औलाद ते हक़ आहिनि। सुनन नबी दाऊद किताबुल इजारा जे तहत नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारका हिकिड़ो सहाबी आयो,
कि अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्न ली माली व वलदन व इन वालिदी यहताजु माली। ए मुझा प्यारा पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम मूं वटि माल भी माशाअल्लाह ख़ासो सुठो भलो आहे ऐं मुंहिंजो बाबा साईं बि आहे ऐं मुंहिंजो बाबा साईं हींअर कमज़ोर थी चुको आहे, उनखे हाणे मुंहिंजे माल जी ज़रूरत आहे, छा उनखे ॾियां? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था अंत तूं व मालुका, ऐं तुंहिंजी कमाई तुंहिंजो माल, अगरचे तुंहिंजे बाबा तोखे रुपयो बि न ॾिनो आहे, तो पाण जफ़ाकशी करे कमायो आहे, उन जे बावजूद बि तूं ऐं तुंहिंजो माल तुंहिंजे बाबा जो आहे। बाबा जी मर्ज़ी आहे जियां करे। हा बाबा बि ईअं न सम्झे त शरीयत मुंहिंजो हक़ रखियो आहे, पोइ अयाशी करे ज़िनाखोरी में, शराबखोरी में, जुआ में, व्याज में लुटाए हणी ग़रीब पुटड़े खे कंगाल करे पिनाए छॾे, विढ़ी छॾे, न इहो बि ज़ुल्म आहे, इहो बि ज़ुल्म आहे, रब जे अज़ाब जो सबबु आहे। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, अचो पंहिंजी इस्लाह कयूं। जेकॾहिं औलाद जा असां ते हक़ आहिनि, असांजा औलाद ते हक़ आहिनि, त इहे ई हक़ आहिनि असां उन्हनि जी सुठी तरबियत कयूं। ऐं जॾहिं नौजवानी खे पुॼनि, हदीस शरीफ़ जे किताब सही मुस्लिम किताब निकाह बाब इस्तिहबाब निकाह जे तहत नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ऐलान कनि था, या माशर शबाब, ए नौजवाननि जी जमायत, ए नौजवाननि जी जमायत, फलियतज़व्वज मिनकुमुल बाअत, ए नौजवाननि जी जमायत, जेको अवां मझां शादी जी ताक़त रखे थो, नौजवाना सम्झे तो घर संभाले वेंदुसि, वालिदैन जे मथां इहो हुकुम आहे, वालिदैन ते फ़र्ज़ आहे, वालिदैन ते लाज़िम आहे, ओ पंहिंजे पुटड़े नौजवान जी शादी कराए छॾनि, ओ जेकॾहिं न्याणी नौजवान थी आहे उन जी बि शादी कराए छॾनि, जेकॾहिं ताक़त रखनि था, सम्झनि था असांजो पुटड़ो नौजवान आहे, घर संभाले सघे थो, घरवारी संभाले सघे थो, कमाए खाए सघे थो, लूलो लंगड़ो मोहताज कमज़ोर न आहे, शादी कराए छॾियोसि, पाणे कमाईंदो, पाणे खाईंदो, पाणे पीअंदो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइनि था, हा जेकॾहिं तव्हां कमज़ोर आहियो, जेकॾहिं तव्हां में शादी जी ताक़त न आहे, फ़अलैहि बिस्सौम, पोइ नौजवान मर्दनि या औरतनि जे मथां रोज़ा आहिनि, फ़इन्नहु लहू विजाउन, पोइ इहे रोज़ा उनखे गुनाह खां बचाइण जो सबबु आहिनि। पर रोज़ा बि केसि ताईं रखंदो? असां रखूं फ़र्ज़ी रोज़ा कोन था, नफ़ली रोज़ा था रखूं, ख़ुदा जी कुदरत। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, वालिदैन बुज़ुर्गो, असांजी इज़त मज़ा इहा बि हिकिड़ी इज़त आहे। असांजी औलाद जीअं नौजवान थिए, बुलूगत खे पहुचे ऐं सम्झूं था, को बि वालिदैन माठ कोन हूंदो, को बि वालिदैन अण परेशानी में कोन हूंदो, हर वक़्तु इहो सोचींदो हूंदो मुंहिंजो पुटड़ो नौजवान थियो आहे, मुंहिंजी न्याणी नौजवान थी आहे, अल्लाह न करे किथे को मसइलो न करे विझनि। आहे को अहिड़ो जेको चए त परेशान न आहियां? इन जे करे ई शरीयत फरमायो, जॾहिं पुटड़ो नौजवान थिए, न्याणी नौजवान थिए, अल्लाह ताला जे दीन मुताबिक़ थोरो कयो, पंहिंजे घर वारनि खे, पंहिंजे पाड़ेसरनि खे दावत ॾिनी, थोरो घणियूं ताड़ियूं वॼायूं, सेरा कया, निकाह थी वियो, अल्लाह अल्लाह ख़ैर सलाह। असांजा नौजवान 30, 35, 40 साल न्याणियूं अच्छा मथा थियो वञनि, केॾो वॾो ज़ुल्म आहे, शादी कोन था करायूं, ताक़त कान्हे का। ऐं ताक़त कहिड़ी कान्हे का? 500 माण्हुनि खे ख़त ॾियणा आहिनि, कार्ड ॾियणा आहिनि, उन्हनि खे मानी खराइणी, इहा ताक़त कान्हे का। 4 कपिड़ा ॾियो, पीउ राज़ी आहे, अमड़ राज़ी आहे, घोट ऐं घोटियाणी बि राज़ी आहे, अल्लाह अल्लाह ख़ैर सलाह, उन्हनि जो निकाह कराए छॾियो। अल्लाह जे दीन जे तरीक़ो इहो ई आहे। वॾी वॾियूं शादियूं, वॾा वॾा भत, अज़ीज़ दोस्तो, इहो औलाद जो हक़ मारणु आहे, इहो औलाद जो हक़ मारणु आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला मूंखे ऐं अव्हांखे क़ुरान सुन्नत खे पढ़णु, सम्झणु ऐं औलाद जा सही माना में हक़ अदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।